नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद बहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। नाज़रीन, महंगाई खिलाफ ऐलाने लॉन्ग मार्च का अग पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां पीपल्स पार्टी खिलाफ सिंध हुकूक मार्च जो आगाज़ करण लाए रानीपुर शहर में इस्तकबाल जे लाए कैंप लगाई वई आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर रहीम सोलंकी जी ख़बर मूजिब सॼे शहर के पीटीआई जे झंडन सां सिंगारियो वियो आहे। पीटीआई जे हज़ारनि कारकुननि पारां मखदूम शाह महमूद कुरैशी जो इस्तकबाल कयो वेंदो। पीटीआई अॻवाननि चयो त सिंध हुकूमत जे नाक़िस पॉलिसियुनि सबबि सिंध जे अवाम पीपल्स पार्टी सरकार जी लुटमार ऐं करप्शन वारे निज़ाम खां तंग अची चुको आहे। हाणे सिंध में तब्दीलीअ जी शुरूआत थी चुकी आहे। सिंध जे माण्हुनि खे अपील कयूं था त हू ॿाहिरि निकिरनि ऐं असांजो साथ ॾियनि त जीअं हिन करप्ट सिंध सरकार खां सिंध जे माण्हुनि खे छुटकारो ॾियारे सघूं। हिते गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में पीपी जी हुकूमत रही आहे। ही पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे ज़रदारी माफ़िया बणिजी चुको आहे। हाणे हिन करप्ट हुकूमत खां पाण खे आजो करण जो वक़्तु अची चुको आहे। जॾहिं त हज़ारनि जी तादाद में पीर सैयद अहमद अली शाह सीनियर रहनुमा पीटीआई ऐं पीटीआई कारकुननि पारां शानदार इस्तकबाल कयो वियो। जॾहिं त सिंध हुकूक मार्च काफ़िलो लाड़काणो खां रानीपुर बाईपास ते पहुतो, जंहिं बाद सिंध हुकूक मार्च काफ़िलो हिंगोर जा पहुचंदो। रानीपुर में इरफान शाहानी, अफज़ल जुनेजो, गदा हुसैन, इब्राहिम अली जी निगरानी में कैंप लगाई वई आहे। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।